परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि खां इन ॻाल्हि खे असां ॾिसणु शुरू कयो आहे कि छा परमेश्वर जा जेके गुण आहिनि उहे यीशु मसीह में आहिनि कि न। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में उनखे ॾिसी सघंदा आहियो सुठी तरीक़े सां। असां अञा बि इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं कि छा परमेश्वर जा जेके गुण आहिनि उहे यीशु मसीह में आहिनि कि न, ऐं असां उहो इन तरीक़े सां ॾिसंदासीं कि छा जॾहिं परमेश्वर हिन धरतीअ ते देह खणी ईंदो त छा उहो घुमण फिरण रांदू खेॾण लाइ ईंदो या कंहिं ख़ासि मक़सद सां ईंदो, है न। छा परमेश्वर खे ईअं हूंदो कि ठीकु आहे मुंहिंजा ॿार जेके आहिनि धरतीअ ते, मुंहिंजा माण्हू जेके ठाहियल आहिनि धरतीअ ते, उहे चिदा था खेॾनि पिया, उहे ॾीटी ॾकर था खेॾनि, बैट बॉल था खेॾनि, मूंखे बि दिलि थी थिए मां बि वञी खेॾां, ईअं सुवालु आहे। या कंहिं ख़ासि मक़सद सां ईंदो अगरि जे धरतीअ ते उहो ईंदो देह खणी करे। मुंहिंजा प्यारो मूंखे ख़बर आहे कि तव्हां चवंदो कि हो धरतीअ ते अगरि जे ईंदो त ज़रूरु कुझु न कुझु ख़ासि मक़सद सां ईंदो। मुंहिंजा प्यारो घणा ॼणा त ईअं था मञनि पिया कि उहो धरतीअ ते अची ई न सघंदो आहे। मुंहिंजो सुवालु आहे कि छो न अची सघंदो आहे? छा धरतीअ ते देह खणी अचणु वॾो पाप करणु आहे छा? मुंहिंजो सुवालु आहे छा इहो संभव कोन्हे कि परमेश्वर धरतीअ ते अचे? मतिलबु छा इहो नामुमकिन आहे छा? उनजी ताक़त खां ॿाहिरि आहे छा? जेके माण्हू चवनि था पिया कि न उहो अची न सघंदो आहे धरतीअ ते। मुंहिंजो सुवालु आहे उन्हनि खां, छा परमेश्वर खे असां खां पुछणो पवंदो मां धरतीअ ते अचां या न? अगरि जे ईअं आहे त पोइ परमेश्वर केरु थियो? परमेश्वर खे असां? पर ख़ैर इहा दुनियावी शिक्षा आहे जिते माण्हू सम्झनि था पिया कि परमेश्वर कॾहिं धरतीअ ते देह खणी करे न अची सघंदो आहे। पर बाइबल ॿुधाए थी पई यीशु मसीह जंहिं सॼो जहान ठाहियो उहो धरतीअ ते देह खणी करे आयो, ऐं उहो बि ख़ासि मक़सदनि सां। मुंहिंजा प्यारो मां सम्झां थो परमेश्वर खे धरतीअ ते अचणु ॾाढो ज़रूरी आहे देह खणी करे। छो? सवाल थो थिए पियो। उहो इनजे करे मुंहिंजा प्यारो जेकी धरतीअ ते हेॾी गड़बड़ी आहे उनखे केरु परते कंदो कि सभु रस्ता हिकु ईश्वर ॾे था वञनि, किथे बि जुड़ी वञो। मुंहिंजा प्यारो अगरि जे उहो पाण धरतीअ ते देह खणी करे न अचे त उहो असांजो न्याय कीअं कंदो? ॿियो कारण मां तव्हांखे ॿुधायां थो। छो कि असां चवंदासीं भाई मथां खां वेही करे आसमान मां ॾाढियूं ॻाल्हियूं तूं चई रहियो आहीं असांखे, हीअं कयो हीअं न कयो हीअं कयो, अची करे पाण करे त ॾेखार। इन जे करे बि मुंहिंजा प्यारो उहो धरतीअ ते ईंदो ऐं करे ॾेखारींदो ताकि उहो न्याय करे सघे, हर हिक जो मुंहुं बंदि थी सघे। मुंहिंजा प्यारो विज्ञान जेको चए थो पियो कि हिकु ॾाढो वॾो विस्फोट थियो, हुनजी वजह सां धरती आई, दुनिया ठही। मुंहिंजा प्यारो धरतीअ ते जेॾी महिल उहो देह खणी करे ईंदो त ई त उतां खां साबित थींदो कि विज्ञान जेको आहे उहो ग़लति आहे। अगरि जे उहो धरतीअ ते देह खणी करे नथो अचे त विज्ञान चवंदो अचा अची करे ॾेखारे अगरि जे आहे त, है न। उनजे अलावा मां सम्झां थो मुंहिंजा प्यारो कि पिछले वक़्त में जिन पंहिंजे गुरुनि सां पंहिंजे नबियुनि सां उन ॻाल्हायो आहे, केरु अची करे ॿुधाईंदो कि मां ई उन्हनि सां ॻाल्हायो आहे? उहो धरतीअ ते पाण ई अची करे त उन्हनि जे बारे में सबूत ॾींदो कि मां हिननि सां ॻाल्हायो, हिन फलाणे नबीअ सां ॻाल्हायो, हिन गुरूअ सां ॻाल्हायो हुयो। अगरि जो उहो धरतीअ ते पाण अची करे न ॿुधाए, पाण उन जा नाला न खणे त असां कीअं विश्वास कंदासीं कि पहिरियों कंहिंसां उन ॻाल्हायो हुयो? ऐं इन जे अलावा असां ॾिसूं था पिया कि उहो धरतीअ ते अची करे पाण अगरि जे न ॿुधाए कि परमेश्वर कीअं आहे, मां कीअं आहियां, मुंहिंजी चाहतूं छा आहिनि, कीअं तव्हांखे हलणो आहे, अगरि जे उहो पाण उहो करे न ॿुधाए त असां कीअं विश्वास करे सघूं कि परमेश्वर जो चरित्र कीअं आहे? मुंहिंजा प्यारो मां सम्झां थो पियो कि अगरि जे उहो धरतीअ ते देह धारण करे न खणी अचे त कीअं असां विश्वास कयूं कि स्वर्ग ऐं नर्क आहे? मुंहिंजा प्यारो जेॾी महिल उहो धरतीअ ते ईंदो असां हुनजे अंदरि गुण ॾिसंदासीं त ई त हुनजी ॻाल्हियुनि ते बि विश्वास कंदासीं कि हुन जेको चयो आहे उहे सच आहिनि। त मुंहिंजा प्यारो परमेश्वर जॾहिं धरतीअ ते ईंदो त उहो ज़रूरु ख़ासि मक़सदनि सां गॾु ईंदो। ऐं असां ॾिसूं था पिया कि यीशु मसीह जॾहिं हिन धरतीअ ते आयो त इन्हनि ख़ासि मक़सदनि सां धरतीअ ते आयो। असां ॾिसूं था पिया कि उहो मानव जातीअ खे बचाइण जे लाइ जेको सभिनि खां वॾो मक़सदु आहे परमेश्वर जो, उनजे लाइ आयो। असां ॾिसूं था पिया कि उहो रोल मॉडल बणिजी करे जीवन जीअं ताकि उहो असांजो न्याय करे सघे। असां ॾिसूं था बाइबल जेॾी महिल पढ़ूं था उन कुझु नबियुनि जो नालो खयूं जंहिंजी वजह सां इहो साबित थो थिए पियो कि उन्हनि सां उन ॻाल्हायो ई पिछले समय में। न त असां चवंदासीं हेॾे समय ताईं परमेश्वर तूं किथे हुई, पर असां हिन ॻाल्हि में नथा चई सघूं पिया। मुंहिंजा प्यारो जेॾी महिल उहो धरतीअ ते आयो स्पष्ट तरीक़े सां हुनजी शिक्षा जेकी आहे असां ॾिसूं था पिया कि उन गड़बड़ियुनि जी शिक्षा सां मिलाए करे कंहिंजी शिक्षा सही आहे। मुंहिंजा प्यारो बाइबल जेॾी महिल ॿुधाए थी पई यीशु मसीह धरतीअ ते देह धारण करे आयो त हुन ॿुधाई कि मानव जाति खे कीअं जीअणु घुरिजे ऐं हुन जी करे ॾेखारी। मुंहिंजा प्यारो हर तरीक़े सां यीशु मसीह में हर काई ॻाल्हि पाई थी वञे पई जेकी परमेश्वर जे अंदरि पाई थी वञे पई। मुंहिंजा प्यारो मुंहिंजो सुवालु आहे अगरि जो उन खां पोइ बि हेॾा सबूत ॾियण खां पोइ बि कि असां यीशु मसीह जे मथां विश्वास न कयूं त अभागो केरु थींदो? कंहिंजो ॾोह आहे अगरि जे असां परमेश्वर खां परे थी वञूं त? पर मुंहिंजा प्यारो यीशु मसीह असांखे इहे सबूत हिन करे ॾिना आहिनि ताकि असां नाश न थियूं।
असां हुन ते विश्वास करे जीवन खे पाए सघूं। मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो हिकु ॿियो बि सुवालु आहे कि परमेश्वर जेॾी महिल धरतीअ ते ईंदो ध्येय खणी करे, त छा हिकु जाति जे लाइ ईंदो कि सभिनि जातियुनि जे लाइ ईंदो, हर हिकु देश जे लाइ ईंदो? माना मां तव्हांखे इहो इन जे करे थो ॿुधायां छो कि जाम ॼणा हिन धरतीअ ते आया अवतार बणिजी करे, जाम माण्हुनि हुनखे अवतार ठाहियो, जाम उन्हनि खे अवतार सम्झो थो वञे पियो, पर जेॾी महिल असां उन्हनि जे बारे में पढ़ूं था उहो त उहो हिकु देश जे लाइ आया, हिकु जाति जे लाइ आया। मां ख़बर आहे जेॾी महिल मां तव्हांखे इहे ॻाल्हियूं ॿुधायां थो तव्हांजे दिलि खे इहे छुई रहियूं आहिनि, छो कि तव्हांखे परमेश्वर जे बारे में थोरो ज्ञान दिलि में आहे कि परमेश्वर हिकु जातीअ जो थोरी आहे, परमेश्वर हिकु जाति जे लाइ थोरी ईंदो, उहो त समस्त संसार जे लाइ ईंदो। मुंहिंजा प्यारो, त असां ॾिसूं था पिया कि जाम अवतार धरतीअ ते आहिनि, पर उहे हिकु जातीअ जे लाइ सीमित थी विया, हिकु देश जे लाइ सीमित थी विया। पर जेॾी महिल असां यीशु मसीह जे बारे में पढ़ूं था मुंहिंजा प्यारा, स्पष्ट तरीक़े सां लिखियलु आहे। यीशु मसीह पंहिंजे मुंहं सां चयईं कि मां हर हिकु जातीअ जे लाइ आयो आहियां। जेॾी महिल असां बाइबल खे पढ़ूं था लिखियलु आहे, परमेश्वर ने जगत से ऐसा प्यार किया, मतलब जगत जे लाइ मोकिलियईं यीशु मसीह खे। यीशु मसीह चयईं कि जाओ सारे जगत के जातियों को जाके सुसमाचार सुनाओ। इन जो मतलब है कि यीशु मसीह हिकु जाति जे लाइ न आयो। मुंहिंजा प्यारो, हे त ग़लत फहमी आहे यीशु मसीह जे बारे में कि वो क्रिश्चियननि जो परमेश्वर आहे। ये ॾाढी वॾी ग़लत फहमी माण्हुनि फैलाई आहे। ॿी बि हिकु ग़लत फहमी आहे जेकी माण्हुनि फैलाई आहे कि यीशु मसीह धर्म परिवर्तन करण न आयो। न मुंहिंजा प्यारो, यीशु मसीह हिन धरतीअ ते तव्हांजे ऐं मुंहिंजे लाइ मरण जे लाइ आयो, ताकि उन जे मरण जे द्वारा असां जीवन पाए सघूं। बाइबल ईअं थी ॿुधाए, ऐं असां इहो ई त ॾिसी रहिया आहियूं। छो विश्वास कयूं असां? उहो इन जे करे मुंहिंजा प्यारो, छोके असां पंहिंजे पाण खे नथा बचाए सघूं। परमेश्वर पाण अची करे इहो सबूत ॾिनई ऐं ॿिया बि सबूत ॾिनई ताकि असां विश्वास करे हुनखे पाए सघूं। त मुंहिंजा प्यारो, यीशु मसीह धर्म परिवर्तन करण जे लाइ न आयो। उहो क्रिश्चियननि जो परमेश्वर कोन्हे, छोकी परमेश्वर हिकु जो कोन्हे। उहो आयो, बाइबल ॿुधाए थी, सभिनि जे लाइ। त असां ॾिसूं था इहो बि गुण असां यीशु मसीह में पायो थो वञे पियो कि यीशु मसीह सभिनि जे लाइ आयो ऐं यीशु मसीह ख़ासि मक़सदनि जो गॾु खणी करे आयो। छो सभु इहे गुण जेके आहिनि ख़ाली यीशु मसीह में था मिलनि पिया? अगरि जे परमेश्वर सिरजनहारो सर्वशक्तिमान आहे त यीशुअ में, परमेश्वर पवित्र आहे त उहो यीशुअ में, परमेश्वर प्यार कंदड़ आहे त उहो यीशुअ में, अगरि जे उहो देह खणी ईंदो त हिकु रोल मॉडल वांगुरु जीअंदो यीशुअ में, उहो ख़ासि मक़सद सां ईंदो त उहो यीशुअ में। मुंहिंजा प्यारो, हर तरीक़े सां हर हिकु गुण यीशु में पायो थो वञे। छो? ताकि असां विश्वास करे सघूं, असां चूकजी न वञूं मुंहिंजा प्यारो। पर ईंदड़ समय में मां तव्हांखे ॿिए तरीक़े सां बि ॿुधाईंदुसि कि असां यीशुअ जे मथां, बाइबल जे मथां विश्वास करे सघंदा आहियूं। यादि रखिजो, इहे ॻाल्हियूं इन करे ॾिसी रहिया आहियूं ताकि चूकजी न वञूं, ताकि नाश न थियूं। परमेश्वर तव्हांखे आशीष ॾे।